पेश कजे थो सुगंध। मेज़बान आहे गुलाम कादिर शर, स्टूडियो इंजीनियर सरफराज अहमद मेमण ऐं प्रोड्यूसर आहे अब्दुर रहीम डाहरी। सुगंध। जेही जे तेही तब बान्ही बारो चन जी, हुजत होत पुनोसी मुँह कम हिणीअ केही। हुजे पाइन पेर में तंहिं जुतीअ न जेही, विसारे वेही कीअं रहां तिन केचिन खे। अस्सलाम वालेकुम। ज़िंदगी जे टार में टिड़ी पवंदड़ रोहिड़े जे रंगनि जहिड़े नए साल जी आजिया में असां चई रहिया आहियूं उन्हनि समाअतुनि खे भलीकार जिन समाअतुनि ताईं पहुची रहियो असांजो हीउ आवाज़ रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो नंबर 1 मां। तंबूरे जी तन ते तड़पी पवंदड़ दिलनि मथां मेहंदीअ रंगनि जहिड़ो असर छॾींदड़ लफ़्ज़, जिन लफ़्ज़नि जी डोर में पोयल कोयल जी सदा ऐं हज़ार ऐं हुस्नाकिन जी अदा ऐं साईं हिन जीवन जे जहान में जुड़ियल जल तरंग जागाईंदड़ जज़्बा जोड़े असां अची रहिया आहियूं अवां सां घड़ीअ खन लाइ हथ जोड़ ख़ैर आफ़ियत करण। प्रोड्यूसर अब्दुर रहीम डाहिरी, स्टूडियो इंजीनियर सरफराज अहमद मेमण समेत आऊं गुलाम कादिर शहर, हर ॻोठ शहर मोराणे थर खां अछड़े थर समेत सिंध जे उन्हनि मागनि में जिते मौजूद बाज़ौक़ दिलनि जा मालिक माण्हू, जिन माण्हुनि लाइ लजपाल लतीफ़ बि इहो चई ॾिनो हो त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बुए बहार। साईं मुंहिंजा सारंगा जे सुर ते मोहिजी वियल मन खे कीअं सम्झायूं त रोगी रूह हाणे जोगी बणिजी कॾहिं बि बन बन कोन भटकंदो ऐं रोलाक रूह रण जा पंध ॾोरींदे ऐं सिक जा सगा सोरींदे कॾहिं बि कोन थकबो। साईं रातिनि जे उजागनि में खुमारजी वियल अखियुनि खे नाव ॾियूं त कहिड़ो नाव ॾियूं। अखियुनि अव्हां खे ॾिठो जॾहिं आहे कसम सां जाना सुतियूं ई न आहिनि। अव्हां सां अटकियूं जिथे हूं प्यारा अव्हां सां ॻाल्हि करे रहिया आहियूं अखियुनि जी। अखियूं जॾहिं बि कंहिंसां बखियूं आहिनि त नेणनि खां निंड उॾामी वञे थी। नेण निंड न कनि भॻो आरस अखिड़ियुनि, उजामियो ॿरनि तोखे सारियो सुपरी। ही उहे अखियूं आहिनि जिन सां पस जे प्रिय खां वेंदे कढी कांगनि खे ॾियण जा न्यापा बि मिली चुका आहिनि त अखियुनि में सॾे विहारण जा मिसाल बि पाण ॾींदा रहूं था। पर अखियूं मंज़रनि जूं मोहताज न आहिनि रहियूं दोस्तो। पर कॾहिं कॾहिं फितरती काइनात जा रंग अखियुनि जे आईने में क़ैद थी वेंदा आहिनि त दिलि मां लफ़्ज़नि जी पालोट निकिरणु लॻंदी आहे। जीअं जनवरी जी आमद अखियुनि जा पांद आला करे वरनि जा विछड़ी वियल माण्हू यादि ॾियारे पई, तीअं संसार जी सूंहं बि नंढपण खां वेंदे अधु वही ते लही आयल जोबन वारा पल बि माण्हू विसारे नाहे सघियो। सुगंध प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां, जॾहिं त हिन प्रोग्राम खे पेश करे रहियो प्रोड्यूसर अब्दुर रहीम डाहिरी। साईं मुंहिंजा वण जे लामुनि ते लुंदड़ पतनि खे इहो पतो अञा पियो ई न आहे त पोइ जा पारा सुंदर वजूद खे सुकाए छॾींदा ऐं ॿार खां अॻु वण जा वजूद पतनि खां ख़ाली थी वेंदा। बसि ईअं ई इंसान जा ज़हन दिलियूं वक़्त खां ख़ुशियुनि खां ख़ाली थी वेंदा।
ज़रथी वैल पता जॾहिं पट पवंदा आहिनि त खिज़ा विखरी वैल विजूदनि खे विखेरे हली वेंदी आहे। सीअ सियारा नथा विसरनि, पोइ पारा नथा विसरनि, रांदि रमियासीं गजी जिते, से बनियो ॿारा नथा विसरनि, पोइ पारा नथा विसरनि, हथ बतियुनि ते पाण वराया, से पाणीअ वारा नथा विसरनि, कोड मेड़ींदे कावड़िया हुआसीं, से सिपही सारा नथा विसरनि, हेल ॿेरनि ॿेर लॻा हूंदा, लुख लाबारा नथा विसरनि, सीअ सियारा नथा विसरनि, पोइ पारा नथा विसरनि। जॾहिं कंहिं बि बादल वधारियूं असायूं, जॾहिं चंड चोॾस कयूं चिलविलायूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, जॾहिं कंहिं बि बादल वधारियूं असायूं, जॾहिं चंड चोॾस कयूं चिलविलायूं, अलाए छो अव्हां सिज उभरंदे सच लॻंदी पा बंभोर खे, जेरा जिगर बुकियूं पियो मन ते बरे मच, ॻाल्हियो हुअमि गच पर रहिजी वियुमि रूह में। साईं मुंहिंजा रूह जे पाताल में रहिजी वियल ॻाल्हियुनि जी ॻंढ खे जेकॾहिं खोलींदासीं त ॻाल्हि ॻाल्हि मां वधी वणती, ॻाल्हियूं अॼु बि वञी ॻाल्हियुनि जा ॻोठ ॿधंदियूं। हर ॻाल्हि पंहिंजी पंहिंजी जाइ ते हिकु अलॻि माना रखे थी। ॻाल्हि इहा बि अव्हां सां करे वठूं त अखियुनि सां ॻाल्हाईंदड़ माण्हू कॾहिं कॾहिं अखियुनि जे इशारनि वारी ॿोली ॻाल्हाईंदे बि सम्झी न आहे सघंदो। ॻाल्हि चपनि सां बि चई सघिजे थी, ॻाल्हि ज़ुबान सां बि ॻाल्हाए सघिजे थी, ॻाल्हि हथ जे इशारे सां बि करे वठिबी आहे, त ॻाल्हि वक़्त जी मुनासिबत सां ठहकींदड़ लफ़्ज़नि जी बि थींदी आहे। पर हीअ ॻाल्हि अव्हां सां इहा करे रहियो आहियां त अव्हां महिरबानी पारां मोकिलियल ख़तनि जो काथो पाण अॼु बि लॻाए त नथा सघूं। दिलि जे दामन खे झले बीठल लफ़्ज़ इहो ॻाल्हाइनि था त बसि अव्हां सां ॻाल्हियूं कंदा रहूं, पर बेरहम वक़्त जा तेज़ फिरंदड़ कांटा फिरंदे थकिजनि ई नथा। घड़ी लॻी घड़ियाल ते, घड़ियाल कई घोड़ा, ॿुधई कीन ॿोड़ा, घड़ी इहा बि घटि थी। उन्हनि महिरबानी खे जीअं में जायूं जिन सवाइ असां ईअं जीअं पाणी बिना मच्छी हूंदी आहे। दोस्तो, ख़त अव्हां लिखी ॾिनियूं मयारूं, असां पोइ बि लहंदासीं अव्हां जो सारूं। ख़त अव्हां लिखी ॾिनियूं मयारूं, असां पोइ बि लहंदासीं अव्हां जो सारूं। अव्हां ॻाल्हियूं कयो था खटियूं मिठियूं, असां वटि पिरी आहिनि अव्हां जो पचारूं। ॿुधी रहिया आहियो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो मां। साईं मुंहिंजा ॻाल्हि अव्हां सां करे रहिया हुआसीं ख़तनि जी, पर अव्हां खे ॿुधायोसीं मौसीक़ीअ जो उहो इस्म यकीनन अव्हां जे दिलनि खे लुभाए वियो हूंदो। ऐं हाणे अव्हां जे ख़तनि खे प्रोग्राम में शामिल रखूं। ॻोठ नेबाड़ू गजू जे अलह ने गजू लिखी मोकिलियो ख़ूबसूरत नज़म प्रोग्राम सुगंध जे लाइ। नज़म आहे त अव्हां छॾियो असां लॾियो अदावतूं वधी पयूं, अव्हां छॾियो असां लॾियो अदावतूं वधी पयूं, असांजी दिलि दरियाव जा समूरा दर टुटी पिया, अव्हां जा पंध खुटी पिया, असांजा ख्वाब सभु पिरी वरी अखियुनि जी ॿोॾ में ॿुॾी तरी ऐं लुड़ी विया, अव्हां पे प्यार जा पिरी नवां के खेत खेड़िया, असां पे सूर मेड़िया, अंदरि कची भित जियां वरी भॼी भोर थियो,
अवां ॾिसी खिली पिया गुलाब तोहफ़े में पिरी अवां खे ॼण मिली पिया असांजा लुड़क मोती हुआ ॿ कणियूं किरियूं त छा उहे लुड़क साॻिया ग़मनि ख़ुशियुनि जी ढंढ में बिना कंहिं फ़र्क़ जे पिरी उमास राति वांगियां ज़मीन जी तरी मथे उमास राति वांगियां पिरी ज़मीन जे तरे मथे उॾिया घुमिया ऐं फिरिया पए आतरा मोरी जे मोहम्मद इसाक़ महर लिखियो छता वार छोड़े चरी आहे निकिती हिजाबनि जी मेड़े भरी आहे निकिती निगाहुनि सां मारे छॾे थी सफ़ा ॾिसो कंहिंखे मारण वरी आहे निकिती असां दिलि जा खोलिया समूरा दर मगर दिलि जी टोड़े दरी आहे निकिती असां छा रुनासी रुनो लोक सारो करे ॻाल्हि ॾाढी ॻरी आहे निकिती हिजाबनि जी मेड़े भरी आहे निकिती ॻोठ फिदा हुसैन लगारीअ जे अब्दुर्रहमान लगारी रोशन लगारीअ जो नज़्म सुगंध प्रोग्राम लाइ मोकिलियो जंहिंखे पाण प्रोग्राम में शामिल कयूं था कसम थी चंड पूनम जा मटे जंहिं वेल तूं तां उन खे एतिरो चइजां बिना तो हेल होलीअ जा ॾिठासूं चंड चहिरनि ते समूरा रंग वेगाणा अदाऊं ढंग वेगाणा अखियूं पुण लाड़ ॼाइनि जूं कजल ऐं सुर मन खां ख़ाली न कंहिं पेर जी पायल छुले थी हाण काॼनि में न का सुरहाण काॼनि में चुमे थी चोलड़ियूं कंहिंजूं न की अॼु ॿोलड़ियूं कंहिंजूं बुरनि थियूं ओट ॿेरियुनि में अखियुनि जी यार छपरनि में अखियुनि जे यार छपरनि में सुतल का बि सुखी न आहे अञा दिलड़ी थकी न आहे सॾींदे सांव रातो खे ॿुधाए भाव रातो खे कंहिं कयो वेसलो एॾो छॾे ॾे हाणे वेसारा वरी चेट जी मौसम ख़ुशी में लाड़ जे हारनि रुगो ॻायो भिटाई आहे हथेली झार झिरकिन जी चुगे पई खेट कणकुनि जा कसम थई चंड पूनम जा उन खे एतिरो चइजां उन महबूब लम्हनि में पियो तोखे सॾे रोशन पियो तोखे सॾे रोशन प्यार विछड़ियो जयम दिल के रोई छोती चयाई प्यार विछड़ियो कयो मूं प्यार हो जैसा कयो मूं प्यार हो जैसा सुगंध प्रोग्राम रेडियो पाकिस्तान हैदराबाद तव्हां जे समातुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं सुगंध में शामिल करे रहिया आहियूं अवां जे उन्हनि ख़तनि खे जेके अवां लिखी मोकिलिया प्रोग्राम सुगंध जे लाइ ॻोठ ज़ंगी ख़ान मरी खां मोहम्मद बख्श मरी मौला बख्श मरी ऐं इनायत अली मरी यादि कयो भाउ अवां जूं महिरबानियूं तिलक चाड़ी हैदराबाद खां सैर सिंधी यादि कयो भेण अवां जी महिरबानियूं नवाब शाह खां शेरबाज़ मरी ख़त लिखियो महिरबानियूं दरगाह राज़ी शाह मोराणे खां असांखे यादि कयो सैयद अली नवाज़ शाह लकियारी साईं लख थोरा अवां जा अवां बि यादि कयो ऐं प्रोग्राम खे पसंदि कयो पिया ख़त लिखी यादि कयो सांगी फरो खां मोहम्मद सुमार मेमण कुर्बान अली कहरी आतना मोरी खां यादि कयो असांखे वफ़ा यार मोहम्मद महर ॻोठ सुवारे ख़ान जत खां परदेसी पोड़े ख़ान जत बि ख़त लिखियो ऐं ख़त लिखी शामिल थी रहियो प्रोग्राम में जोॾे खां अली हसन ख़ासि केली अवां जूं महिरबानियूं नसरुल्ला मगरे यादि कयो आतना मोरी खां अहमद ख़ान मरी पोड़ियूं खां यादि कयो उॾेरो लाल स्टेशन खां ग़ुलाम हुसैन खोसे जो ख़त मिलियो करवंडी खां ख़ामोश खलील रहमान शर यादि कयो महिरबानियूं अवां जूं बेरवारी खां मोहम्मद इस्माइल मरी सैफल ख़ान मरी अवां जा बि खोड़ सारा ख़त असां वटि पहुची चुका हिंगोरनू खां मोहम्मद हसन शर फ़कीर मोहम्मद शर नंढड़ो अंस यादि कयो अवां बि महिरबानियूं गुलाची खां ग़ुलाम रसूल नवाणी मेराण चौक बदीन खां मोहम्मद रफ़ीक मलाह जो ख़त मिलियो शाहपुर चाकर खां मोहम्मद सलीम कीरे यादि कयो नवाब शाह खां आशिक़ हुसैन ख़ासि कैली यादि कयो काठड़ी खां मोहब्बती मीर ख़ान मरी ऐं नंढड़ो अब्बास सली मरी सिंधड़ी खां रब नवाज़ सोलंगी खिपरे खां आजिज़ खोखर यादि कयो ॻोठ सरफराज़ राजड़ खां सूमार भील आतम भील हथुंगे खां जमाल मल भील काइमल भील बि यादि कयो कुंडरी खां चौवन कुमार कोहली टंडे जान मोहम्मद खां मोहम्मद कासिम कलोई जो ख़त मिलियो सामार शाह खां मोहम्मद बख्श मरी ऐं मोहम्मद सादिक शर दौलताबाद खां मोहम्मद इब्राहिम कपरी ऐं बेताब मीर हसन मरी अवां सभिनी लिखिया आहिनि ख़त अवां जा असां वटि अञा बि मौजूदु आहिनि जंहिंखे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा हलंदासीं अवां खे ॿुधायूं था मौसीक़े जो हिकु वधीक हिसो निभाइण नवाई और वारे सजन
05088 ते कुछ मेहरबान पारां टेलीफोन करे प्रोग्राम के वाखाणे ऐं असांजे ड्यूटी ऑफिस के खोड़ सारा नाला लिखाया उन्हनि महिरबानी जूं वॾियूं महिरबानियूं दुरोजी बलोचिस्तान खां मोहम्मद असद छुटे यादि कयो मुमताज़ अली छुटे महिरबानियूं ॻोठ अली नवाज़ शहर खां यादि कयो राजा फ़कीर मोहम्मद शहर मोहम्मद ताहिर शहर ऐं मोहम्मद हसन शहर अवां जूं वॾियूं महिरबानियूं अदा जो अवां प्रोग्राम खे वाखाणियो यादि कयो असांखे दाद हिसबाणी मोहम्मद इसाक़ रिंद शहर जो नालो अवां ख़बर नाहे छा लिखियो असांखे सम्झ में न पियो अचे कुनरी खां कासिम बिल लिछवाणी यादि कयो भाउ महिरबानी अवां जूं चूहड़ जमाली खां नाज़ नगर खान जमाली मोहम्मद हाशिम जमाली ज़िक्रिया जमाली ऐं नूर मोहम्मद अब्दुल रहमान खोसे महिरबानियूं अवां जूं दिल शाह खां असां सां गॾु वफ़ा कृष्ण कुमार ऐं चेलाराम भीली यादि कयो ॻोठा जी शाह बेग शहर खां अयाज़ हुसैन शहर नूर हसन शहर फ़ोन कयो ऐं प्रोग्राम खे पसंदि कयो महिरबानियूं ॻोठा जी बहराम ख़ान शहर खां वफ़ा गुलशेर शहर शाहिद हुसैन शहर पका चांग खां ग़ुलाम जाफ़र शहर अहमद ख़ान शहर ऐं अली रज़ा शहर भी यादि कयो महिरबानियूं अछड़े थर खां अब्दुल गफ़ूर राजड़ यादि कयो भाउ महिरबानियूं दरगाह तिला शाह उते मौजूदु फ़कीर गुल मोहम्मद चांडियो अब्दुल रहमान चांडियो ऐं गुल चांडियो महिरबानियूं अवां जूं शहर पेरूं मल खां राज रांचन बुगटी यादि कयो आहे ऐं मोहम्मद फारूक बुगटी अवां जूं वॾियूं महिरबानियूं भाउ अवां इलाही सारो प्रोग्राम खे वाखाणियो ॻोठ आहे खान रिंद खां मोहम्मद हनीफ़ रिंद संगार अली रिंद सदाम अली रिंद अवां फ़ोन कयो ऐं प्रोग्राम खे वाखाणियो अवां जूं महिरबानियूं मेरान चौक बदीन खां मोहम्मद रफ़ीक मला साइमा नाज़ मला ऐं बेबी फरज़ाना यादि कयो ॻोठ आहे पनू खान पंवर खां रुस्तम अली पंवर पका चांग खां ग़ुलाम अकबर चांग इमदाद अली चांग शहर गुलारची खां ग़ुलाम रसूल नुहाणी यादि कयो इरफान अली नुहाणी अब्दुल अज़ीज़ नुहाणी राजबाग खां मोहम्मद हनीफ़ जमाली यादि कयो बेगना मोरी खां मास्टर रबरिनो समूह रशीद अहमद शकील अहमद यादि कयो महिरबानी कोट नवाब खां ग़ुलाम अली बुगटी यादि कयो ॻोठ काज़ी आरिफ़ खां वफ़ा यासीन अली चांडियो यामीन अली चांडियो यादि कयो असांखे वफ़ा जंजार छुटे दुरेजी बलोचिस्तान खां फ़ोन कयो आहे तव्हांजूं महिरबानियूं शहर नवाबाद खां कदीर अली बेड़ी यादि कयो कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडे यूनिस ख़ान चांडे ख़ादम हुसैन चांडे दिलबर हुसैन चांडे यादि कयो मुठ जमड़ाऊ खां मोहम्मद छुटल ख़ैर मोहम्मद बिरोही नवाब शाह खां अमानुल्ला बिरोही ऐं इलाही बख़्श चांडियो महिरबानियूं ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी महबूब नाज़ जलालाणी झोल खां मोहम्मद नसीम हैदरी फ़कीर मोहम्मद हैदरी यादि कयो महिरबानी जुडो खां भाई खान टालपुर हाकिम नवाज़ टालपुर मोहम्मद आलम शहर जतोई डंड खां मोहम्मद नवाज़ खोसे यादि कयो ऐं सभिनी यादि कयो अवां जो वॾी महिरबानी उन्हनि महिरबानी खे भलीकार जिन यादि कयो ख़त लिखी सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ तीवणे यादि कयो महिरबानियूं ॻोठ मसूब किरियो खां कमर ज़मा डायरी यादि कयो नौशरो फिरोज़ खां शाह मोहम्मद डायरी अवां बि यादि कयो अवां जूं महिरबानियूं नामाइलू मां खां बावदीन चांडियो अज़ीज़दीन चांडियो अवां यादि कयो ऐं हाणे उन्हनि महिरबानी खे यादि कंदा हलूं जिन लिखिया आहिनि खोड़ सारा ख़त ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर अलायर ख़ान टालपुर यादि कयो कुनरी खां कासिम भील लेछवाणी पंगरियो खां नाज़ जमील अहमद खोसो दरगाह पीर वसण शरीफ़ खां नाज़िम अली शहर ॻोठ आलम ख़ान जरवार खां दोस्त अली जरवार शकील अहमद जरवार रियाज़ हुसैन जरवार खिपरो खां अब्दुल जलील लगारी खंबरो खां मोहम्मद इब्राहिम राजड़ यादि कयो ॻोठ काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ खां मोहम्मद ख़ान अब्दुल मजीद अब्दुल गफ़ूर राजड़ अकड़ी शरीफ़ खां मोहम्मद आलम शहर मंसूर आलम शहर सरफराज़ राजा महिरबानी मोराडी खां अमोलक कुमार भील ऐं अली मोहम्मद दर्स ॻोठा जी मलुक पहोड़ खां अकबर अली पहोड़ उज़ैर अली पहोड़ जैमसाबाद खां आबिद अली शहर यादि कयो महिरबानियूं जाम साहब खां मोहम्मद यूसुफ ज़रदारी ॻोठ बराम ख़ान शहर खां वफ़ा गुलशेर शहर शेरवाह खां शकील अहमद मरी यादि कयो ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी अवां जो बि ख़त पहुतो पाटोयूं खां एजाज़ अली इरफान अली संजराणी भटाणी खां हाजी ख़ान यादि कयो ॻोठ नेबाड़ो यूसुफ खां चनेसर थेबो ग़ुलाम अहमद थेबे जो ख़त मिलियो असांखे डासूड़ी खां ऐं वफ़ा सूमर लाहौती यादि कयो अरिड़हें मैल खां
मुंहिंजा इन ते प्रोग्राम सुगंध पुॼाणी ते पहुतो। इजाज़त प्रोड्यूसर अब्दुल रहीम डायरी, स्टूडियो इंजीनियर सरफराज अहमद मेमण ऐं पंहिंजे गुलाम कादिर शर खे साॻी दुआ सां त अवां ऐं असां विच में आवाज़ जो ही रिश्तो सदा सलामत रहे। हींअर प्रोग्राम ॿुधी रहिया हुआ सुगंध। मेज़बान हो